भिटाई साहब चयो फ़क़ीर जी जी भिटाई साहब वटि अची जोगी रहिया पोइ भिटाई साहब जे वाल साहब पुछो उन्हनि खां तव्हां काॾे था वञो। हुननि चयो असां पंहिंजे मुर्शिद वटि वेंदासीं हिंगलात। सुभान अल्लाह। उन्हनि चयो त हिंगलात चवां छो था वञो अलाह त हर जात आहे है न। हाँ जी जी बिल्कुल बिल्कुल दोस्त। भिटाई साहब जे वाल साहब चयो कूड़ा सामिन पंध होत वसे हर हंध ही था ॻोल्हनि हिंगलात में। सुभान अल्लाह सोना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह। भिटाई साहब चयो वाल साहब खे बाबा ईअं न चओ। चए बा कीअं चवां। चए हीअं चओ सच्चा सामिन पंध होत वसे हर हंध हुननि खे मिलियो हिंगलात में। सुभान अल्लाह। हुननि खे पंहिंजे मुर्शिद वटि मिलियो। मुर्शिद वटि बिना मुर्शिद बा हुते को कॾहिं रब ना मिले। हो त हर अलाह त हर जॻह ते वसे थो। हर जगह ते वसे हुननि खे पंहिंजे मुर्शिद वटां मिलियो। सुभान अल्लाह। आशिक़ फ़क़ीर तारी सुभान अल्लाह। तव्हांजी शेरो शाइरी। वरी भिटाई साहब हिकिड़े चकर भिट ते वञी सुतो उते वारी वरी हुयसि पलांद भिटाई साहब जो ज़ाहिर हुजे। पोइ भिटाई साहब जे वाल साहब अची मथां चयईंसि सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो भाइयो मंझां ते जो माग हिते सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिलंदई अलाह। अल्लाह सुभान अल्लाह हक़ सुभान अल्लाह। भिटाई साहब जी वरी दिलि ॻाल्हायो। भिटाई साहब निंडलो दिलि ॻाल्हायसि। भिटाई साहब जो दिलि चयो हा दिलि छा पई चए भिटाई साहब। भिटाई साहब आहे ॿी का शाइरी आहे जेका तव्हांखे दोस्त अचे उहा ॿुधायो। छो त हितां जो आशिक़ फ़क़ीर चांडिया साहब तारी तव्हांजो वीडियो सॼी दुनिया में वेंदो। सभु नक्शबंदी तारी गफ़ारी सरवदी चिश्ती कादरी सिंधी मुस्लमान टोटल भारत सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान में तव्हांजी शेरो शाइरी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जी शाइरी वेंदी। सो हिन पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ खे पखेड़ियो सॼी दुनिया में पखेड़ियो। तव्हांखे रब साईं दात ॾिनी आहे उनखे अॻिते वधायो दिलि में क़ैद न कयो अॻिते वधायो। पाँच दोस्त सिंधी होंगे 5 दोस्त उर्दू होंगे। जो आपको उर्दू में समझ में आए वो उर्दू में बोलो। जो सिंधी में शेरो शायरी बेहतर है वो सिंधी में बोलो जो बेहतर लगे आपको। भिटाई साहब चयो सूंहुं विञायुमि सूमरा मुंहिंजो मेरो मुंहुं थियो वञण तित पियो जिथे हल न आहे हुसनरी। हक़ सुभान अल्लाह बेशक। वरी भिटाई साहब चयो तो जे ही सा ते ही मत बानी बारो चलजी हुजत होत पुनहू सीम कमीणी न के ही हुजा पाइन पेर में जुती न उन जे ही सुभान अल्लाह विसारे वेही की विया तन केचन खे। सुभान अल्लाह। वाह सुना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई तव्हांजी शेरो शाइरी। सुभान अल्लाह फ़क़ीर आशिक़ अली तारी तव्हांजी महिनत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ूबसूरत प्यारा आवाज़ ॾिना।